नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे مسوڀرڳڙي में खबर ॾींदा हलूं त مسوڀرڳڙي लॻ नौजवान इत्तहाद पारां शहीद होश मोहम्मद शीदी जी मज़ार लॻ जहंडो नारेजाणी में ॿेट बचायो सिंध बचाए जे सिरे हेठि मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में सियासी समाजी अॻुवान शाइरनि नौजवान वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते हैदराबाद नौजवान इत्तहाद जे चेयरमैन अमजद रिंद सिंध सुजाग फोरम जे अॻुवान एडवोकेट मोहब आज़ाद लिगारी हुरियत मज़ाहमत तंज़ीम जे अॻुवान कामरेड निसार लिगारी ॻाल्हाईंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत असांजे ॿेटनि ते ज़ोरी कब्ज़ो करणु चाहे तो सिंध जा माण्हू कंहिं बि सूरत में सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो करणु न ॾींदा। हिन लाइ असांखे पंहिंजे वसीलनि खे बचाइण जे लाइ सुजाग थियणु घुर्जे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।